अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान जा अपोज़िशन ते वार, आख़िरी दम ताईं विढ़ण जो ऐलान। जलसे खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त आसिफ़ ज़रदारी डीज़ल ऐं बूट पॉलिश कंदड़ शहबाज़ शरीफ़ जी महिरबानी जिन नाराज़ थियल माण्हुनि खे बि जाॻाए छॾियो आहे। टिनि कुअनि खे ॿुधाइणु चाहियां थो त जान भली वञे पर खेनि न छॾींदुमि। न्यूट्रल ते तनक़ीद कंदड़ हाणे न्यूट्रल ते माफ़ीअ जी ख़ैरात घुरी रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी इमरान ख़ान ते सख़्त तनक़ीद। पारां जनाब जलसे खे ख़िताब कंदे बिलावल चयो त इमरान करप्शन जा इल्ज़ाम लॻाइणु बंदि न कया त ख़ातून अवल जी करप्शन पधिराई कंदासीं। अवाम खे ॿुधाईंदासीं त पंजाब जे वॾे वज़ारत वठण लाइ उस्मान बोज़दार पैसा कंहिं वटि जमा कराया। नून लीग जो महांगाई ख़तमु कयो मार्च। लाहौर खां इस्लामाबाद रवानो। मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज़ जी अॻुवाणीअ में थियल मार्च जो इजलास गुजरांवाला में तरसंदो। नून लीग जो मार्च ॿियो ॾींहुं जहलम में गुज़ारींदो ऐं 28 मार्च इस्लामाबाद पहुचंदो। मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान जी हुकूमत वञी चुकी आहे। इमरान ख़ान खे हाणे हिसाब ॾियणो पवंदो। हुकूमत इत्तेहादनि खे राज़ी करण जूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं। शाह महमूद कुरैशी ऐं परवेज़ खटक जी इत्तेहादी जमायतुनि जे अॻुवाण परवेज़ इलाहीअ सां मुलाक़ात। इत्तेहाद बरक़रार रखण जी दरख़्वास्त। काफ़ लीग पारां जोगी मोट न मिलण ते ॿीहर इस्लामाबाद में मुलाक़ात करण ते इतफ़ाक़। हुकूमत वफ़द जी इत्तेहादी BNP सां मुलाक़ात। वज़ीर आज़म जो ख़ासि पैगाम पहुचायो। MQM अॻुवाणनि जी बि अॼु वज़ीर आज़म सां मुलाक़ात थियण जा इम्कान। मुल्क में हलंदड़ सियासी ड्रामे जो अञा ड्राप सीन न थींदो। ड्रामे जा कुझु किरदार तब्दील थींदा। काफ़ लीग अॻुवाण चौधरी परवेज़ इलाहीअ चयो आहे त जलसनि सां बेतमादी रिथ ते को बि फ़र्क़ु न पवंदो। देग बचण बैदि अधु विराइजी चुकी आहे ऐं अधु विराइजे पई। सियासत में इस्लाम खे आणींदड़नि जो को बि मुस्तक़बिल न आहे। वफ़ाक़ी घरू वज़ारत नाज़िम जोखियो केस में नामज़द पीपल्स पार्टीअ जे MNA जाम अब्दुल करीम जो नालो ECL में शामिल करे छॾियो। शेख रशीद पारां FIA खे जाम अब्दुल करीम जो रेड वारंट जारी करण जी हिदायत। MNA जाम अब्दुल करीम हिफ़ाज़ती ज़मानत वरिती आहे। ज़मानत बावजूदि गिरफ़्तारीअ जो हुकुम गैर क़ानूनी आहे। शेख रशीद जे बयान ते सिंध हुकूमत जो रद्दअमल। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन चयो आहे त शेख रशीद खे इमरान जी हुकूमत वञण जो न पर पंहिंजी वज़ारत वञण जो ॾुख आहे। तोड़ मेराण हाईवे ते क़ाइमु ॻोठ लतीफ़ाबाद में बिजलीअ जे तारुनि में अचानक बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि बालादी बिरादरीअ जे 5 घरनि खे बाहि पंहिंजी लपेट में बि आणे छॾियो। बाहि लॻण सबबि तोते बालादी लियाकत कालू ख़ान लखमीर बालादीअ जे घरनि में पियल समूरो सामान जंहिंमें हंधि बिस्तरा खटूं थांव सोना ज़ेवर रोक रक़म सड़ी खाक जो ढेर बणिजी विया आहिनि। जॾहिं त 3 ॿकरियूं पिणु सड़ी वियूं आहिनि। मुतासिर ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बाहि लॻण ई असां फायर ब्रिगेड जे अमले खे इतला ॾिनो पर बर वक़्तु गाॾियूं न पहुचण करे असां काफ़ी नुक़सानु थियो आहे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते टाउन ऑफिसर टाउन कमेटी दौड़ चयो त फायर ब्रिगेड जो सिर्फ़ु असां वटि 2 गाॾियूं आहिनि पर उहे बि प्राइवेट आहिनि जेके असांखे 21 साल अॻु सिंध हुकूमत तरफ़ां मिलियल आहिनि। MPA हाजी अली हसन ज़रदारी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वठण लाइ पहुची वियो। हाजी अली हसन ज़रदारीअ सां गॾु आशिक़ ज़रदारी सिटीअ जे सदर ख़ान बहादुर भट्टी ऐं तहलके जे सदर नूर नवाज़ ज़रदारी मौजूदु। जमायत इस्लामी पंजाब वस्तीअ जे जनरल सेक्रेटरी नसरुल्लाह घोरायो चयो आहे त रमज़ानुल मुबारक रब पाक जो महीनो आहे। हीउ महीनो नेकिन जे मौसम बहार आहे। हिन महीने में इबादत करे पंहिंजे रब खे राज़ी करे सघिजे थो। हुन जमायत इस्लामीअ जे इस्लामिक हाल में मुनक़िद इस्तक़बाल रमज़ानुल मुबारक जे प्रोग्राम खे ख़िताब कंदे चयो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।